नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त मोरो में सिंध यूनाइटेड पार्टी, क़ौरेजा वेलफेयर आर्गनाइज़ेशन नोशहरोफेरोज ऐं सियासी समाजी शहरनि क़ौमपरस्त धुरिन पारां ज़िले नोशहरोफेरोज में वधंदड़ बदअमनी ऐं साबिक़ा चीफ जस्टिस ग़ुलाम मोहम्मद क़ौरेजो जे पुट मोहम्मद असलम क़ौरेजो जे घर खे लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई है, जंहिंजी अॻुवाणी असलम क़ौरेजो, शरीफ क़ौरेजो ऐं ॿिया करे रहिया हुआ। जिते हिननि चयो त पूरे ज़िले नोशहरोफेरोज में बदअमनी वधी वई है। हर रोज़ धाड़ा, फुरूं, चोरियूं, मोटरसाइकिलूं फुरन जो सिलसिलो उरूज ते पहुतल है। इहा रात खाली न है जंहिं रात घर मां चोरियूं या धाड़ा न लगन, पर हिनजे बावजूद SSP नोशहरोफेरोज समेत पूरो पुलिस खातो खामोश बणियल है। जंहिं सबब ज़िले जो नोशहरोफेरोज समेत तमाम तालकन समेत ॿिया नंढा वॾा शहर तोड़े ॿाराड़ी ॾुआरनि जे वर चढ़ी विया आहिनि। शहरी ऐं ॻोठाणा गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। अमन अमान जी सूरत हाल तमाम घणी ख़राब थी चुकी है। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो त ज़िले में अमन अमान जी सूरत हाल के बहाल कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।